अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, चोटियारियूं वाक़िओ मुतासरन जो 3 ॾींहुं लाश रखी धरणो जारी। औरतुनि पारां पाण साड़ण जो चिताओ। साॻण पुलिस होॾ तां न लथी। चोटियारियूं में 3 ॾींहं अॻु क़तल थियल 3 ॼणनि जे वारसनि जो लाश रखी 3 ॾींहुं बि धरणो जारी। पुलिस पारां मक़तूलनि जे वारसनि जी फ़रियाद वठण ऐं MNA अलाउद्दीन जुणेजो ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार। नाज़रीन, ख़बर तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। पुलिस पारां मक़तूलनि जे वारसनि जे फ़रियाद वठण ऐं MNA अलाउद्दीन जुणेजो ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार। चोटियारियूं वाक़िओ मुतासरन जो 3 ॾींहुं बि लाश रखी धरणो जारी। औरतुनि पारां पाण साड़ण जो चिताओ। साॻण पुलिस होॾ तां न लथी। चोटियारियूं में 3 ॾींहं अॻु क़तल थियल 3 ॼणनि जे वारसनि जो लाश रखी 3 ॾींहुं बि धरणो जारी। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।